ही ख़ूबसूरत मंज़र तव्हांजे साम्हूं मां जेके पेश करे रहियो आहियां। असां हली रहिया आहियूं नारा तरफ़। नारा तालुको आहे जेको ख़ैरपुर ज़िले जो डिज़र्ट एरिया ते आहे, टोटली डिज़र्ट एरिया आहे। तव्हां ख़ूबसूरत मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था। असां रोड रस्ते ठरी मीरवा खां नारे तरफ़ हली रहिया आहियूं। उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो। मां तव्हांजो बेहद मशकूर रहंदुसि। तक़रीबन असां 50 किलोमीटर सफ़र कंदासीं। असांजो अॼु जेको प्रोग्राम आहे उहो नारे में मशहूरु बुज़ुर्ग हस्ती जेको तजल शरीफ़ में आहे थर धणी, उन जे रोज़े तरफ़ असीं वञी रहिया आहियूं। सफ़र काफ़ी ॾिघो आहे, मज़ो ईंदो। वीडियो खे इंजॉय कंदा रहो। असीं मंज़िल तरफ़ वधी रहिया आहियूं। काफ़ी ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ही सभु विसर जी मक़ाम सॾिबो आहे। उते कुझु मुसाफ़िर वेठा हुया। ही वीडियो तव्हांखे तमामु पसंदि ईंदो। ही असां सफ़र करे रहिया आहियूं नारा तरफ़। ही माल चरी रहियो आहे। मींहं जे करे सावक थी वई आहे सॼे टकर में। ही जेको तव्हांखे साम्हूं मंज़र नज़र अची रहियो आहे, इन खे सिराईअ जो मकान सॾियो वेंदो आहे। इहा नारा ऐं ठरी मीरवा जे विच ते वाक़िआ आहे। हिते ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर कुझु देरि साहु पटींदा आहिनि। पाणी वग़ैरह जो इंतज़ामु आहे जेको टैंकरनि ते पाणी खणी हिते जमा कयो वेंदो आहे ऐं हिते खुही बि लॻियलु आहे। पर असां वटि टाइम घटि हुयो, इन तरफ़ न हली सघियासीं। असांजो अॻिते सफ़र में ते ज़ोर आहे त जल्दी जल्दी में जेको आहे सो थर धणीअ ताईं पहुची सघूं। ही कुझु जानवरनि जी क्लिप आहे जेके तव्हांखे थर में नज़र अची रहिया आहिनि। सिराईअ जे मकान खां 1 किलोमीटर अॻिते ॿेड़ीअ जे पीर जी दरगाह आहे। उनजो हे अंदरूनी मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिते बि काफ़ी मुजावर ईंदा आहिनि। असां बि कुझु घड़ियूं हिते तरसियासीं जीअं तव्हां बि इहा शइ ॾिसी सघो, इहे मंज़र ॾिसी सघो। ही बि बिल्कुलु टकर जे विच में आहे, चारई पासा टकर आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीउ जेको ठरी मीरवा खां नारा तरफ़ रोड वञी रहियो आहे, ही उते मकान क़ाइमु आहे। हिन वक़्तु असां नारा में पहुची चुका आहियूं। पहिरों स्टॉप जेको आहे उहो हैदर शाह चौकी सॾिबो आहे। हाणे असां नारे जी हदुनि में आहियूं ऐं नारो घुमी रहिया आहियूं। तव्हांखे ही नारे जा मंज़र आहिनि ख़ूबसूरत। ही नारे में रोड आहे, केॾो न ख़ूबसूरत रोड आहे जेको गैस कंपनी जे तरफ़ां ठहियलु आहे। ही नारे जूं भिटूं आहिनि।
नाज़रीन, उमेद था कयूं त तव्हां हिननि ख़ूबसूरत मंज़र मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हूंदा ऐं हीउ मुंहिंजो वीडियो तव्हांखे तमामु पसंदि आयो हूंदो ऐं मां इहा ई उमेद रखां थो त इनशा अॻिते बि तव्हांजे लाइ सुठा वीडियो सुठा सफ़र तव्हां सां शेयर कयां। ऐं मुंहिंजी हिकिड़ी तव्हांखे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो, शेयर कजो त जीअं ॿियनि दोस्तनि ते बि हीअ शइ पहुची सघे। महिरबानी तव्हांजी थींदी। हिन वक़्तु असां नारा केनाल वटि पहुची विया आहियूं, जेको क्रॉस करे पोइ असां अॻिते थरधणी जे रोज़े ते हलंदासीं। नारा केनाल जेको आहे सखर बैराज मां निकिरंदो आहे, नारा खां थींदो सिधो सांगड़ ताईं वञी छोड़ करे थो। ही नारा जूं सजंदड़ मशहूरु गऊं आहिनि जेके बिना मालिक जे जंगलनि में पाण चरंदियूं आहिनि ऐं शाम ते पंहिंजे वथाणनि ते पहुचंदियूं आहिनि। ही नारा केनाल जूं गऊं हीअ पुल क्रॉस करे असां अॻिते वधंदासीं ऐं थरधणी तरफ़ रवाना थींदासीं। बसि हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि, थोरी देरि में असां हुते पहुचण वारा आहियूं। बसि कुझु घड़ियूं इंतज़ारु कयो, वीडियो ॾिसंदा रहियो ऐं गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु, साम्हूं असांखे थरधणीअ जो रोज़ो नज़र अचे पियो। बसि कुझु ई पलनि में असां हुते पहुचण वारा आहियूं। जीअं त असां थरधणी जे रोज़े मुबारक वटि पहुची चुका आहियूं। हिन महिल असां अंदरि हली रहिया आहियूं। तमामु ख़ूबसूरत ही रोज़ो आहे। ही रोज़े जो अंदरूनी जेको हुनजी वाल आहे, चौदीवारी जेका हुनखे ॾींदा आहे, हुनजो मंज़रु आहे। असीं रोज़े तरफ़ वधी रहिया आहियूं। तमामु ख़ूबसूरत रोज़ो आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो हिन सफ़र में तव्हां मुंहिंजो साथ ॾिनो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हीअ असां हिन वक़्तु रोज़े जे अहाते में पहुची चुका आहियूं, जेको थरधणी जो रोज़ो आहे। हीअ अंदरूनी मंज़रु आहे रोज़े मुबारक जो। काफ़ी ख़ूबसूरत तर्ज़ जो तामीर आहे। हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हीअ असां तव्हांखे ज़ियारत कराईसीं, हीअ बि पसंदि आई हूंदी। शाह सलामुल्लाह शाह सूफ़ी अल क़ादरी उर्फ़ थरधणी, हीअ हुनजो रोज़ो मुबारक आहे जेको नारा थर में आबाद आहे। इंशाअल्लाह अॻिते फुल डॉक्यूमेंट्री वीडियो तव्हांजे लाइ मां पेश कंदुसि, जेको थरधणीअ जे हवाले सां ई हूंदो। उन में थरधणीअ जे बाबति मुकमिल ॼाण तव्हांखे ॾींदुसि त साईं किथां जो हो, किथां आयो ऐं हिते आबाद कीअं थियो। उहो मुकमिल वीडियो, हिकिड़ी डॉक्यूमेंट्री वीडियो मां तव्हांजे लाइ खणी ईंदुसि। फ़िलहाल हीअ असांजो जेको सफ़रु हुयो थरधणीअ जो, उहो असां तव्हां गॾिजी कयोसीं
ऐं तव्हांजो मां तमामु शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मुंहिंजो साथ ॾिनो हिन सफ़र में। ही थरधणी जे रोज़े जो ॿाहिरियों मंज़रु आहे। खे अलविदा चई हिन वक़्तु असां पंहिंजे वापसी जे सफ़र जी करे रहिया आहियूं। असांजो सफ़र पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अल्लाह हाफ़िज़। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां साथ ॾिनो।